बोलो तुम्हें कैसे हाँ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं तूं पार्लर में अंदरि हलियो आहे मूंखे अमा मोकिलियो आहे अमा चपरा मां दबलो आहे अमा चपरा दबला पोइ तूं अंदरि कीअं हलियो आहे लेडीज़ पार्लर आहे हा पोइ अमा मोकिलियो आहे अमा चयो उन खां पुछी अचु अमा जो फेशियल करिणो आहे हा चपरा मोकिलियो थी त लेडीज़ ब्यूटी पार्लर आहे तूं हिते कीअं आयो आहे लेडीज़ पार्लर में हा ॿुधाए मूंखे कीअं आयो आहे हिते लेडीज़ पर्दो कंदी आहे इलाही हिते मां त ॿार आहियां न छा जो तूं ॿार आहे तूं कीअं ॿार आहे एॾो जवान थी वियो आहे तूं अञा ॿार आहे मां दबलो आहियां अमा चवंदी तूं ॿार आहीं हा दबला तूं त ॿार आहीं उन ई त तुंहिंजो मोकारो कयो नंढड़ो ॿार चई सभु ख़बर आहे तोखे शादीअ जे लाइ तयारु आहे रोज़ ॿुधाईंदे त शादी थी करायां दबले खे अमा मोकिलियो अमा चए थी पुछी चएसि ब्यूटी पार्लर खुलियो आहे त मां फेशियल कराईंदीमांसि ब्यूटी पार्लर त खुलियल आहे पर हाणे हिननि कुराड़ियुनि खोगनि जो केरु फेशियल कंदो हाणे हिनखे बि फेशियल जी ज़रूरत आहे ठीकु आहे मां मूंखे ॿुधायां थो चए थी कुराड़ी खोगल जो केरु फेशियल कंदो सही आहे ॿुधाइजांसि न मथां अची मूंखे धूड़ विझे हिते मथे में ठीकु आहे हाणे मां अमा खे ॿुधायां त अचे हा ॿुधाएसि ठीकु आहे अमा खे चवंदमि चए भई धूड़ विझंदीमांसि हा हा न ॿुधाइजांसि इहो ठीकु आहे जाहिल भेणा अमा खे तूं जाइल बि चए पई जाइल हा 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 चयो आहे छा भाई हे त ब्यूटी पार्लर भाई सेरी सुणी त कान्हे का बोर्ड हई वेठी आड़ा सोना ॾिसास थी वञी करे हा ॿार खे चवंदी पई आहे त बेहया हया शर्म कोन्हे को तव्हांखे हया शर्म आहे जो पाड़े में खोली वेठी आहे ब्यूटी पार्लर त असां चवंदी पियूं त असांखे तूं फेशियल कर त ॿारनि खे चवंदी पई आहे त मिठी मोकिलींदीमांसि हया मोकिलींदी बेहया कंदीमांसि कॾहिं मां चयोमांसि लेडीज़ वेठी हिते एॾो रश लॻो पियो हाणे मायूं कंदियूं आहिनि न छोकिरनि खे शर्माईंदियूं हेॾो ॾाढ थियो आहे तूं अंदरि हुनखे मोकिले छॾियो हाणे इहा तमीज़ आहे हुनजी कहिड़ो हेतिरो ॿाल आहे इहो ॿार आहे अञा तुंहिंजे लाइ हा भाई तूं त अञा जेको खीर थी पीआरेसि शर्म ई तोखे बि कोन्हे को कुझु मासी ख़्यालु कबो आहे पर कटियूं ॼण कुकर मथे ते रखी वेठी ॿार ॾिसे ॿारनि मां जेके चवंदी पिया हया शर्म कंदे इहो तोखे थी थो पियो अकुल त ब्यूटी पार्लर वाली पाण सुठी हूंदी ॾिसंदी कलर का डाया करा त में 12000 रुपया ख़र्च कया न 12000 हा माई ॾिस वार ॾिसे ॼण फिरोन जी बेवा हाणे तूं बि घटि न आहे मासी ॻाल्हि ॿुधाए तूं बि ऊद काफ़र जे दौर जी हा छा कराईंदे मूंखे ॿुधाए मूंखे फेशियल करणो थी थ्रेडिंग करणी थी थ्रेडिंग हाणे धागे सां त तुंहिंजी माई कोन थींदी को रसो घुरायां त वाॾण ॿार खट मां कढा त तुंहिंजी थ्रेडिंग कयां माई ॾिस मूंखे ज़िंदगी में मां ॿिए न कराई त माई मुंहिंजो पहिरियों दफ़ो मां तुंहिंजो खोलियो आहे ब्यूटी पार्लर त चार्ज मां कराया अची करे इहो ब्यूटी पार्लर बूटी पार्लर न ब्यूटी पार्लर हा इहो आहे मूंखे त रोज़ छोरो चवंदो ड्यूटी पार्लर हा ड्यूटी पार्लर तूं ड्यूटीअ ते न ईंदी हाणे ॻाल्हि ॿुध छा छा कयां भला ॿुधाए हर शइ कर मुंहिंजा बसि जेके बि वार आहिनि किथे किथे आहे जिस्म में सभु लाहे कुझु फज़ीलत सां ॻाल्हाए इनखे वेक्स चइबो आहे वेक्स कराइण आई आहियां मां त चओ हा इहा कराइण आई आहे वेस कराइण आई आहे हा वेक्स कराइण आई आहियां हा बसि छा कयूं हो ॾिठई इहा फज़ीलत बेगम शादी कई त वसाए सुञा टरण ॿई ॿाहिरि ख़ुदि न वसाए मुंहिंजी दोस्त आहे वेचारी ईंदी आहे रड़ियूं पई करे रोए पई ॾाढो बाज़ारी वाह बसि अहिड़ी भली माई अहिड़े किननि वटि शादी कयईं हा अहिड़ी शरीफ़ माई मां छा ॿुधाया आहे गीटी में जॾहिं निकिरे थी पंहिंजो मुंहुं लिकाए करे निकिरंदी आहे कंहिं मर्द सां न ॻाल्हाईंदी आहे वात में ज़बान ई न सफ़ाई शरीफ़ हाणे हो बेहया ॿई ॿाहिरि जी कीअं लोठिया आहिनि रोल थी रोल वॾा मां किराए ते कमिरो ॾिनो त मां रंग करे टिच कमिरो करे छॾियो सॼे घर खे हा वेंदी मां हाणे अहिड़ा मोचड़ा हाणे उथाईंदी मां लॾाईंदी हा लॾाइनि ॻाल्हि ॿुधो हाणे वेह त भला मोह करे रंधो हणाए कहिड़ो माई रंधो हण मूंखे ख़्याल सां रंधो हणजे आहे मूंखे शेव निकिरी ईंदी थी जल्दी में वेह बसि छा कयूं अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मां घुरिया तोखां मां घुरिया बसि अहिड़ी कर त ख़ुशी थी वञे हा सही थी कयां हे छा कंदी पई रेगमाल थींदो न पहिरियों माई ॾिसे त बूट पॉलिश सां कंदा त मूंखे उहो पुछंदी पई हे बूट पॉलिश वारो न आहे जाहिल हे न सां जेको आहे चेहरे जी फेस पॉलिश थींदी आहे फेस पॉलिश बाहि ॾियाई बूट पॉलिश खई वेठी आहे बुर्श उन्हनि जा त पॉलिश कंदी पई आहे मुंहं खे हे फेस पॉलिश जो आहे फेस पॉलिश आहे मुंहुं वारी बूट वारी पॉलिश कंदी पई आहे भाई ॾे सुरसाड़ी आहे
बूट पॉलिश वारी बस बुर्श असांखे मुंहं में हणंदी आहे हाणे बूट पालण बाक़ी छा आहे? चेहरे के मसाज थींदी आहे चेहरे के हा, मसाज बूट असां खां घटि त तो ईअं चङियूं अलाह साईं पंहिंजे पर्दे में रखंदो असांखे बाहि जाए का हीअ बि हाणे पालछू कराईंदी जटी के जाए जी फेस पालछू जटी कराईंदी तूं हा जटी हा जटी हाणे हा हा पाण ॾिसे काई ब्यूटी पार्लर पाण ॾिस पंहिंजो ॾिस मानो हल हाणे हल फारवे कुकड़े हा मां भली आ पार में कुकड़े हा हल तूं बि हल हा पट पंहिंजो ब्यूटी पार्लर जाए जी छो बंदि कयां हा हा हेड़ा मुंह बि ईंदा फेस पालिश कराइण बाहि ॾेई साड़िया ने छोरो त दबड़ो चुकलियूं तो हणंदो वञे तोखे हीअं के